अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। जेके भी कुरान मजीद ऐं प्यारे नबी मोहम्मद करीम जा आशिक़ वेठा हो, वॾे आवाज़ सां दिल जे जज़्बे सां सलाह शरीफ ऐं दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिक अला जमीइल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, रात जो काफ़ी हिस्सो गुज़री चुको आहे, पोइ बि तव्हां कुरान मजीद जे इश्क में, कुरान मजीद जे मोहब्बत में, कुरान शरीफ जे प्यार में अञा ताईं वेठा हो। मां दुआ आहियां अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। मां लंबो चौड़ो वाइज़ न कंदुमि ऐं न की ज़रूरत ई आहे।
मगरिब खां वठी हिन महिल ताईं तव्हां आलमन सगोरनि जा बयानात ॿुधा। मां तव्हांखे एतिरो ई अर्ज़ु कंदुमि त महिरबानी फरमाए पाण में अमल जी मेहनत पैदा कयो। वाइज़ ॿुधी 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 मौलवी थी विया। हक़ीक़त ई आया त अॼु अमल असां मुसलमाननि में मोकिलाए वियो आहे। मां सही तो चवां कन ग़लति? छड़ी चस्का ही थी पिया फिलाने वाह जो वाइज़ कयो, टीरे वाह जो वाइज़ कयो, मटीरे वाह जो वाइज़ कयो। छड़ी वाह में वाइज़ सॼो ॿोड़े था वञनि। खुदा जा बानो अमल जी मेहनत कयो। निमाज़ी थियो ॾुख न ॻाल्हि जो आहे जो जलसनि ॿुधण वारा, वाइज़नि ॿुधण वारा, वाइज़नि ते अचण वारा, वाइज़नि कराइण वारा निमाज़ भी पढ़ण जे लाइ तैयार न आहिनि। कंहिंसां वाइज़ कयूं, कंहिंखे वाइज़ कयूं? असां ॾिसूं था जलसा थियनि था, वाइज़नि में माण्हू अची वेहनि था ऐं उते ई आज़ान थी मिले त निमाज़ जे लाइ कुल 5 माण्हू, बाक़ी सॼी जमात कुंड वठी बीह रहंदी ॼण त इहे मुस्लमान ई न आहिनि। दिल रत जा घोड़ा गाड़े थी। सच्ची ॻाल्हि आहे। अॼु मुसलमाननि मूं निमाज़ भी मोकिलाए वई आहे ऐं हक़ीक़त इहा आहे त जंहिं निमाज़ मोकिलाए वई उन खां ईमान मोकिलाए वियो, उन मूं मुसलमानी मोकिलाए वई, उन मूं कलमो मोकिलाए वियो। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया कि मुस्सलात वातुल ज़कात वातसिमू बिल्लाहि व मौलाकुम फनिअमल मौला फनिअमल मौला व निअमन नसीर। जिनके कुरान मजीद जो करंट लगे तो वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज्बे सां कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाता कि मुस्सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन। रब फरमायो मुझी नमाज कायम कयो। जेको नमाज नथो पढ़े इहो मुशरिकन में शामिल आहे। जेको नमाज नथो पढ़े इहो काफिरन में शामिल आहे। मन तरक सलात मुतअम्मिदन फकत कफर। नबी ने फरमायो जानी वाणी हिकड़ी नमाज के कज़ा कई मर्द या माई इन्हनि कुफर कयो। अॼु असां मुसलमान नमाज के मामूली बनाए छॾियो आहे। अॼु असां नमाज के मस्करी बनाए छॾियो आहे। अॼु नमाज के असां भोग बनाए छॾियो आहे। दिल चवंदी त जुमे जी नमाज पढ़ंदासीं न त जुमे जी भी पढ़ण लाइ तैयार न आहियूं। दिल चवंदी त ईद जी नमाज पढ़ंदासीं न त ईद जी नमाज भी पढ़ण लाइ तैयार न आहियूं। ओ मुसलमानो काॾे भॼी रहिया हो? काॾे को कहिड़े रस्ते सां था हलो? जंहिं रस्ते में तबाही तबाही आहे, बर्बादी बर्बादी आहे, रुसवाई रुसवाई आहे, ख़्वारी ख़्वारी आहे। तव्हांखे पंहिंजो अल्लाह सॾे थो हैया अलसलाह हैया
अलस्सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह। इहो के मुल्ला जो सजनाई, इहो के मौलवी जो सजनाई, इहो के पीर ऐं फकीर जो सजनाई, इहो न साईं जो सदा जे किने पानी जे कतरण मों लखियणो असांखे लाल बणायो। इहो न साईं जो सदा जे साईं 9 महीना मां जे पेट में पालियो ऐं ताजो। इहो न साईं जो सदा जे साईं ताज़ा के दुनिया जे जान में आंदो। इहो न साईं जो सदा जे साईं 10 साल नंढपण में अम्मा जी छाती में खीर पियारियो। इहो न साईं जो सदा जे साईं पेर ना घुमण जे लाइ। इहो न साईं जो सदा जे साईं हथ ॾिना कमकार जे लाइ। इहो न साईं जो सदा जे साईं ज़ुबान ॾिनी ॻाल्हाइण जे लाइ। इहो न साईं जो सदा जे साईं कन ॾिना ॿुधण जे लाइ। इहो न साईं जो सदा जे दिमाग़ ऐं अकुल ॾिनो सम्झ ऐं सोच जे लाइ। इहो न साईं जो सदा जे साईं बचन ऐं ॿारनि वारो बणायो। इहो न साईं जो सदा जे माल ऐं मिल्कियत वारो बणायो। इहो न साईं जो सदा जंहिंजी धरतीअ ते रहिया पिया आहियूं। इहो न साईं जो सदा जंहिंजे आसमान हेठों रहिया पिया आहियूं। इहो न साईं जो सदा जंहिंजो पाणी पींदा आहियूं। मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज्बे सां। अबा कंहिंजो पाणी पींदा हो, कंहिंजी मानी खाईंदा हो। चांवरनि जी मानी कंहिंजी, जुअर जी मानी कंहिंजी, बिरयानियूं कंहिंजियूं, फल फ्रूट कंहिंजा। हया नथो अचे जंहिंजो खाऊं था, जंहिंजो पीऊं था, जंहिंजी ज़मीन ते रहिया पिया आहियूं, जंहिंजे आसमान हेठों रहिया पिया आहियूं, जंहिं साईं जे रहम ऐं करम ते हलूं था, उन साईं जे सॾ ते अचण जे लाइ तयारु न आहियूं, उनजी निमाज़ पढ़ण लाइ तयारु न आहियूं। अल्लाह भयाउ न कुत्ते खे बि हया हुआ। जेको कुत्तो जंहिं दर जो खाईंदो आहे, जंहिं दर जो पींदो आहे, उन्हनि मालिकनि खे सुञाणींदो आहे, उन्हनि मालिकनि जे सॾ खे सुञाणींदो आहे। पिछाड़ी चवंदा आहिनि कुत्तो छितो थी वेंदो आहे, मुल्क खे चक हणंदो, पर पाणी जंहिं दर जो हूंदसि, मानी जंहिं घर जी हूंदसि, पेट में उन घर जे हिक भी नंढे कंहिं ॿार खे भी चक न हणंदो आहे। एॾो कुत्ते खे पाणीअ जो हया थींदो आहे, खाधे जो हया थींदो आहे, राश जो हया थींदो आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, बेनमाज़ी कुत्ते खां भी चटो आहे। हे कुरान मजीद मुंहिंजे हथनि में आहे। अञा नबी साईं हीअं फरमाया, साईं जन फरमायो बेनमाज़ी सूअर खां भी चटो आहे। किने मां किनो जानवर आहे सूअर, पलीत मां पलीत जानवर। माते फतवा न हणिजो त मतां चऊं त साईं मेखो साहब हेॾी फतवा ॾेई वियो। नबी साईं जन पाण फरमायो, साईं जन फरमायो मां हिक ॾियारे सूअर सां मिलियो। ओ मुंहिंजे प्यारे नबी फरमायो मां सूअर खे चयो सूअर ॾे हाल हाल, तुम भी अल्लाह जी तारीफ वखाण कंदो कन
त नबी से फरमायो मूसा सुअर गालायो ऐ मुखे चेंदा आओ साईं मां भी अल्लाह जी तारीफ अल्लाह जी सना अल्लाह जा